उमर सब इश्कसी पुनू जे पुछन रीस रिज़ालियूं तनसी कुजाड़े खे कन मारग जे मरन वॾो ताले तिन जो। जीअं सिंधु देश, जीअं रहबर हसन साईं GM सैयद। जीअं त अॼु 12 अगस्त सिंधी शागिर्द सियासत ऐं सिंधी क़ौमी तहरीक जे हिकिड़े नामियारे किरदार जे जनम ॾींहं जो मौक़ो आहे। अॼु शहीद आसिफ़ पंहिंवर जो जनम ॾींहुं आहे। शहीद आसिफ़ पंहिंवर सिंधी शागिर्द सियासत जो ऐं सिंधी क़ौमी तहरीक जो इंतहाई बुलंद बाला किरदार आहे, जंहिं पंहिंजे उसूलनि ऐं आदर्शनि जी बदौलत सिंधी क़ौमी तहरीक खे इंतहाई अहम कंट्रीब्यूट कयो। हज़ारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती रही, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा। शहीद जहिड़ा किरदार क़ौमुनि जी तारीख़ में तमामु वरले पैदा थींदा आहिनि, जेके पंहिंजी समूरी ज़िंदगी ऐं पंहिंजी समूरी क़ुवत ऐं समूरी सलाहियतुनि खे क़ौम जी बहितरी ऐं क़ौमुनि जी अज़ीम मक़सदनि जे हुसूल जे लाइ सर्फ़ कंदा आहिनि। हिन मौक़े ते हिन अज़ीम किरदार खे ख़राज तहसीन पेश कजे थो, इन ई उमेद ऐं इन ई वचन सां त उनजी छॾियल जदोजहद खे मशल बणाए असां सिंध जे आज़ादी जे अज़ीम मक़सद जे तरफ़ GSM स्टूडेंट फेडरेशन जे क़ाफ़िले खे रवां ऐं दवां रखंदासीं।